नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त सजावल में खबर ॾींदा हलूं त प्रेस क्लब सजावल अॻियां 11 ॾींहंनि खां बुख हड़ताल ते वेठल पीपी जैलो क़ामरेड हुसैन शेख صحافين अॻियां दाईंदे चयो त पीपी ज़िला सजावल जी क़यादत मूंखे पटे वाली ॾियण जा कूड़ा दिलासा ॾेई नौकरी खां नज़रअंदाज कयो आहे। 1 साल अॻु नौकरी लाइ अलामती बुख हड़ताल कई हुई। उन वक्त पीपल्स पार्टी तालका सजावल जे सदर डॉक्टर इकबाल मेमून पटे वाली नौकरी ॾियण जो दिलासो ॾेई बुख हड़ताल ख़त्म कराई। हिन वक्त क़यादत वटि वर्करनि लाइ नौकरियों मौजूद आहिनि, पर मूं गरीब खे हिकु पटे वाली नौकरी ॾियण खां इनकारी आहे। क़ामरेड हुसैन शेख ॿुधायो त हू सख़्त बचड़े वाल ऐं गरीब मिसकीन गुज़िरियल डिघे वक्त खां बेरोज़गार आहे। आख़िर में हिन पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदे चयो त मूं गरीब वर्कर खे पटे वाली जी नौकरी ॾियारी वञी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।